रूह परवर मंदिर मस्जिद नबोई जा जिते लखे मुस्लमान आहिनि परे परे ताईं मस्जिद नबी रस्ता भरिया पिया आहिनि ईअं तकबीर हुननि बि नमाज़ जी तयारी आहे तव्हां ॿुधी सघो था ऐं असां सुनत नबी मुताबिक़ मिठो खान सुन था ईद खां नमाज़ पहिरीं अॼु मिठाई साईं अली मोहम्मद रायमू आहे साईं सिद्दीक समूह आहे साईं काले खन बजीर आहे साईं अकबर दल साईं बादल दल बा कासिम दल नंढड़नि पारां ऐं काफ़ी सारा थोरा दोस्त जिन इहे माखी ॾिनी ऐं जेका सॼो रमज़ान शरीफ़ हीअं विराए थी रोज़ेदार में हींअर ईद जे लाइ इहा तयारी आहे हे ॻुड़ साईं ख़ालिद कुंदर ॻुड़ जी मिठाई मोकिली आहे तव्हां ॾिसी सघो था जदा कंदा हे माण्हू खजूर घुराइनि पिया तव्हां ॾिसी सघो था हे नंढा मुंहिंजा ठाहिनि पिया माखी माशाअल्लाह